सखरबाद कोटड़ी बैराज में भी पानी की सतह घटण लगी। मंछर ढंढ जो 1,41,000 क्यूसिक पानी सिंधुअ में छोड़ थियण बाद भान सईदाबाद ताब खतरो टरी वियो। दादू मेहर जोही ऐं भान सईदाबाद में बचाव बंदन वटि पानी की सतह में लगातार लाथ अचण लगी। तूफ़ानी हवाउनि करे बंदन खे रूणियूं पवण जो ख़दशो। इलाके वासी बंदन ते पहुची विया। सालेहपट में पानी के दबाव सबब सीमा नाले की पुल टुटी पई। सेवण के 10 यूनियन काउंसिल जा 500 खां वधीक गोठ पानी के घेरे हेठ आयल। बोड सटियल इलाकनि में बरसाती खुलियल आसमान हेठ वेठल मुतासिरनि जा अहज वधाए छॾिया। ठट्टो सिजावल ऐं मकलीअ में कैंपनि बंदन ऐं रोड किनारे खुलियल आसमान हेठ वेठल मुतासिरनि खे इमदाद न मिली सघी। हुकूमती इमदाद जा मुंतज़र ख़ैरपुर नाथन शाह वासिन पारां वाहुर न थियण जूं दाहूं। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां जापान के सफ़ीर की मुलाकात। सिंध में बोड दौरान जानी ऐं माली नुक़सान थियण ते ॾुख जो इज़हार। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त बोड सबब 600 माण्हू फ़ौत ऐं 30 लख घर तबाह थी विया आहिनि। समूरे सूबे जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी चुको आहे। जापान जी सफ़ीर चयो आहे त ॾुखी घड़ीअ में बोड मुतासिरनि जी बहाली लाइ हर मुमकिन मदद कई वेंदी। कराची में अॼु ॿिए ॾींहुं बि गजगोड़ सां बरसात जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त मीरपुर ख़ासि, ठट्टो, मिठी, उमरकोट, बदीन ऐं थरपारकर में बि मींहुं पवंदो। गुज़िरियल ॾींहुं कराची में बरसात सबबि मुख़्तलिफ़ हंधनि ते बीठल पाणी नेकाल न थी सघियो। बिजली जी अख बूट जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां दादू गिर्ड स्टेशन की हिफ़ाज़त लाइ सिविल इंतज़ामिया ऐं पाक फ़ौज खे शाबाश। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त दादू गिर्ड स्टेशन लाइ सिविल इंतज़ामिया ऐं पाक फ़ौज जा कदम साराह जोगा आहिनि। गिर्ड स्टेशन की हिफ़ाज़त लाइ 36 कलाकनि में 3 किलोमीटर बंद ॿधो वियो। वज़ीर आज़म पारां बलोचिस्तान में शाहराह बहाल करण ते NHE टीम जी बि साराह। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास। बोर्ड मुतासिर इलाकनि में रिलीफ ऐं बहाली समेत 6 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वियो। 10 दवाउनि जी क़ीमतुनि में वाध वारी समरी रद्द। वफ़ाक़ी काबीना ECC जे फ़ैसिलनि जी भी मंज़ूरी ॾेई छॾी। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान बुॾल मुल्क ऐं अवाम खे न ॾिसी सघियो। संदन अखियुनि ते इक़्तिदार जी पटी ॿधल आहे। इमरान नियाज़ीअ जो असल मसलो ज़ाती अना, वॾाई, ख़ुदगर्ज़ी, इक़्तिदार जी लालच ऐं करप्शन आहे। इमरान ख़ान फरह गोगी ऐं बुशरा बीबीअ लाइ NRO घुरी रहियो आहे। इमरान ख़ान पहिरीं फ़ैसिलो कयो त तव्हां सां कहिड़ो मसलो आहे, परॾेही साज़िश या NRO। मीरपुर ख़ासि वेझो जवाबदार कारह इल्ज़ाम हेठ बिटो क़त्ल करे छॾियो। जवाबदार मिठू मरी कारह इल्ज़ाम हेठ पंहिंजी नौजवान भाइटी सीमा मरी ऐं विष्णु पुट मीरो मेघवार खे गोलियूं हणी मारे छॾियो। वाक़िए बाद जवाबदार थाणे ते पहुची गिरफ़्तारी लाइ पेशी ॾेई छॾी।
खैरपुर क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रालर कोच सां टकराइजी वियो। हादसे जे नतीजे में हिकु मुसाफ़िर फ़ौत ऐं 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादिसो शाह हुसैन बाईपास ते पेश आयो। फ़ौतीअ जो लाश ऐं ज़ख़्मीअ खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कैनेडा के मुख़्तलिफ़ इलाक़नि मेसीसागा, मिल्टन ऐं हैमिल्टन में फायरिंग जा वाक़िया। पाकिस्तानी कैनेडियन मोहम्मद शकील ऐं हिकु पुलिस ऑफिसर मारिजी वियो। 3 शहरी ज़ख़्मी। हमला आवर हैमिल्टन शहर में मुक़ाबले दौरान मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त पाकिस्तानी ॼाओ कैनेडियन शहरी मोहम्मद शकील ऑटो वर्कशॉप जो मालिक हुयो।